वॉइस ऑफ इंडस नेशन न्यूज़ में भली घाट। नाज़रीन, ख़बर पेश कंदासीं कराची खां, जिते मलीर स्टील मिल लॻ क़ाइमल सन्स कंपनी जे पोरेतन पारां मुतालबनि जी मञता लाइ कंपनी जे मुख्य गेट आॾो लॻल धरणे में जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी पहुची वियो। पोरेतन पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी पोरेतन सां इज़हार यकजहती कंदे धरणे में वेही रहिया। निजी कंपनी इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी पोरेतन सां गॾु आहियूं, जेसिताईं संदन मुतालबा न मञिया वेंदा एहतजाज जारी रखियो वेंदो। पोरेत अल्लाह जा दोस्त आहिनि। जिस्कम पोरेतन खे अकेलो न छॾींदी। संदन हर जदोजहद में गॾु हूंदासीं। पोरेत जी का बि ज़ात पात या मज़हब न हूंदो आहे। पोरेत इंसान आहे। असीं इंसानियत जा हामी आहियूं। कंपनी इंतज़ामिया मुतालबा मंज़ूर न कया त सख़्त एहतजाज कंदासीं। सनान खान कुरैशी।